हेलो अस्सलाम वालेकुम। ओनली सिंध टीवी में तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद। असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल जे निशान ते क्लिक कयो जीअं जल्दी तव्हां वीडियो पहुची सघनि ऐं वीडियो खे लाज़मी लाइक कयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम। जी हाँ दोस्तों, अॼु तव्हांखे ॿुधाईंदुसि यूट्यूब जा 5 ख़ुफ़िया सेटिंग अॼु ताईं तव्हांखे ख़बर नाहे त वीडियो लास्ट जो इनशाला हिकु हिकु सेटिंग ख़ुफ़िया जो तव्हांखे मां सम्झाईंदुसि। ऐं यूट्यूबरनि लाइ त वॾो फ़ाइदोमंद आहे, जेके यूट्यूब यूज़ था कनि, जेके इस्तेमालु था यूट्यूब कनि, उन्हनि लाइ वॾो फ़ाइदोमंद आहे। उहे सेटिंगूं अगरि 5 सेटिंगूं तव्हां करे छॾियो यूट्यूब में, इनशाला तव्हांखे ज़रूरु फ़ाइदो हूंदो। जी हाँ दोस्तों, मां अमीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ओनली सिंध टीवी। ऐं ओनली सिंध टीवी खे अञा ताईं तव्हां सब्सक्राइब न कया आहियो त लाज़िम सब्सक्राइब मुंहिंजे चैनल खे कयो। मां खोड़ सारा अहिड़ा वीडियो तव्हांजे लाइ खणी ईंदो आहियां, उहो बि सिर्फ़ु सिंधीअ में। ऐं मुंहिंजो ॿियो चैनल आहे जेको उर्दू में उन में अपलोड वीडियो कंदो आहियां, पर हिन ते सिर्फ़ु सिंधी अपलोड कंदो आहियां वीडियो ऐं पंहिंजे सिंधी भाइरनि लाइ। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो त उहे 5 ख़ुफ़िया सेटिंग कहिड़ा आहिनि। तव्हां पहिरियां यूट्यूब वञो ऐं उन दोस्तनि लाइ मूंखे उन दोस्तनि गुज़ारिश कंदुसि जेके दोस्त चवनि था यार असांखे ॻाल्हि सम्झ में न आयो, त तव्हां लाज़मी आहे त वीडियो खे शुरू खां वठी आख़िर ताईं पूरो ॿुधो ऐं सम्झो, पोइ उन खां पोइ उहो कमु स्टार्ट कयो। ऐं खोड़ सारा दोस्त अहिड़ा आहिनि त वीडियो थोरो अॻिते करे पोइते करे अॻिते पोइते करे पोइ ॻाल्हि तव्हांखे बिल्कुलु सम्झ में न ईंदो। तव्हां पंहिंजो यूट्यूब चैनल खोलणो आहे ऐं उनखां पोइ तव्हांखे सेटिंग में वञिणो आहे। 3 डॉट जो निशान आहे, उन ते क्लिक कंदव, उते सेटिंग लिखियलु हूंदो। अगरि सेटिंग में मथे लिखियलु हूंदो जर्नल, असां जर्नल खे ओके कंदासीं। पहिरियों सेटिंग इहो आहे, अगरि तव्हां राति जे टाइम मोबाइल ॾिसो था, उनजो रोशनी ज़्यादा आहे, त तव्हां रोशनी यानी ज़्यादा आहे, तव्हांजो बैटरी बि ज़्यादा ख़र्च थिए थो ऐं अखियुनि ते बार थिए थो। तव्हांखे थीम हिकिड़ो यानी इस्तेमालु करिणो आहे। बिल्कुलु हिन में रोशनी घटि थींदो आहे ऐं बैटरी जो बचत हूंदो आहे। बिल्कुलु इन जो आहे डायरेक्ट थीम, असां बिल्कुलु ॾिसो ख़ूबसूरत आहे, बिल्कुलु हिन जो रोशनी बिल्कुलु घटि थी वियो ऐं ख़ूबसूरत बि लॻे थो। ऐं तव्हां राति जे टाइम वीडियो बिल्कुलु ॾिसी सघो था, तव्हांजे अखियुनि ते बार न हूंदो। ऐं उनखां पोइ असां वटि सेटिंग आहे जेका 2 नंबर ते, अगरि तव्हांजो सिम इस्तेमालु कयो था ऐं तव्हां जेके HD हलनि था ऐं तव्हांजा डेटा ज़्यादा यूज़ थिए थो, उन लाइ तव्हांखे इहो करिणो आहे, जेको HD आहिनि वीडियो उन्हनि खे यानी बंदि करे, यानी HD वीडियो न हलाए, सिर्फ़ु वाईफाई ते HD हलनि, त उनखे तव्हां 2 नंबर ते सेटिंग आहे, 3 नंबर सेटिंग आहे सॉरी, पहिरियों ॿियो ऐं 3 नंबर ते जेका सेटिंग आहे उनखे तव्हां ऑफ कंदव त बिल्कुलु यानी जेके डेटा आहिनि तव्हांजो यानी घटि यूज़ थींदो सिम ते। असां 3 नंबर ते सेटिंग जा आहे त उहा आहे, अगरि तव्हां वीडियो ॾिसो था त अॻिते कंदव 10 सेकंड ऐं पोइते कंदव 10 सेकंड थिए थो। अगरि उनजो टाइम तव्हां ज़्यादा रखो यानी 5 सेकंड रखो या उनखां ज़्यादा रखो 10 या उनखां ज़्यादा 15 सेकंड, उहे आहे यानी पहिरियों ॿियों टियों चौथों ऐं 5 नंबर ते आहे। तव्हां ॾिसो था, छो त मां सिंधीअ में साफ़ु तव्हांखे सम्झायां। अगरि कंहिं भाउ खे सम्झ में न अचे, तव्हां जर्नल खोलींदव, जर्नल खां पोइ जेका मथे लिखंदव उनखे छॾे वरी 2 नंबर ते, 3 नंबर खे, चौथे नंबर खे, 5 नंबर ते जीअं क्लिक कंदव तव्हांजे साम्हूं खुली ईंदो। बिल्कुलु मां सिंधीअ में तव्हांखे साफ़ु सम्झां थो ऐं हिकु हिकु लफ़्ज़ करे सम्झायां थो, उनजे करे तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अचे। ठीकु आहे दोस्तों, ॿियो सेटिंग आहे इन में, यानी अगरि तव्हां वीडियो हलायो था, उहो प्ले जो निशान हूंदो, उहो वेंदो ई कोन आहे, त उनखे त असां कीअं ख़तमु कंदासीं। तव्हां ॾिसो था दुबारो त जर्नल खे खोलण खां पोइ पहिरियों ॿियों टियों चौथों 5 6 नंबर ते जेका सेटिंग आहे ज़ूम टू फुल स्क्रीन, उनखे असां क्लिक कंदासीं त बिल्कुलु उहो जेको प्ले वारो निशान ईंदो ई कोन ऐं के चओ असां जीअं वीडियो खोलींदासीं वीडियो डायरेक्ट ई हलंदो। असां वटि लास्ट जेका आहे सेटिंग, ख़ुफ़िया सेटिंग आहे, अगरि तव्हां नंढनि ॿारनि खे पंहिंजो मोबाइल ॾियो था ऐं तव्हांखे ख़ौफ़ हूंदो आहे त किथे ग़लति वीडियो अॻियां न अचे ऐं नंढा ॿार न ॾिसनि ग़लति वीडियो, जीअं हूंदा आहिनि यूट्यूब ते खोड़ सारा ग़लति वीडियो, त उहे ॿार ग़लति वीडियो न ॾिसनि, त उन्हनि लाइ तव्हांखे इहे जेको लास्ट में सेटिंग आहे
उहो तव्हां ऑफ करे छॾंदव ऐं यूट्यूब कोशिशि कंदो जेके ग़लति वीडियो आहिनि तव्हांजे फैमिली जे ऐं तव्हांजे ॿारनि जे साम्हूं न आणे। उमेदु कयां थो तव्हांखे वीडियो पसंदि आयो हूंदो। अगरि पसंदि अचे त लाज़िम लाइक कजो। अगरि असांजे चैनल खे अञा तक सब्सक्राइब न कयो सब्सक्राइब करे छॾियो ऐं कमेंट में लाज़िम ॿुधाइजो असांजो वीडियो कीअं लॻो। इनशाला नेक्स्ट वीडियो ताईं मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जी एस सिंध।